काबिल एहतराम मोहतरम मोहम्मद यूसुफ मलक साहब, डिप्टी डायरेक्टर कामरान साहब, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मकबूल अहमद मेमन साहब, असांजो हितां जो MS मोहतरम मोहम्मद साले डेपर साहब, हिते आयल मुंहिंजा मौजूदीन डॉक्टर साहिबान, अस्सलाम वालेकुम। हथ ॻाल्हियूं कयूं त साले डेपर साहब असांजो प्यारो दोस्त गुलाम मुर्तज़ा बलोच साहब जेको असां खां जुदा थी वियो, इन प्रोजेक्ट में उन जूं कावशूं संद गवर्नमेंट जे बिहार ते ऐं ॾींहुं राति हिकु कयो ऐं महिनत कई, पर अल्लाह ताला हुनखे घुराए वरितो ऐं असां खां उहो विछोड़ो कयो ऐं उहो दुख बि आहे। पर वरी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त असांजो प्यारो मोहम्मद यूसुफ बलोच साहब हुनजो ई फर्ज़ंद अॼु उन ई सीट ते ऐं उन ई जॻह ते असां ॾिसी ख़ुशि थियूं था। ऐं जीअं साले डेपर साहब ॻाल्हि कई त मुर्तज़ा साहब हिन हॉस्पिटल खे चाहींदो हो त आउं उनखे हिकिड़ी सुठी हॉस्पिटल ठाहियां ताकि अवाम जी ख़िदमत थी सघे, छाकाणि त मुराद मेमन ॻोठ सेंटर जी हॉस्पिटल तक़रीबन 50 ॻोठनि जो सेंटर आहे ऐं जिन 50 ॻोठनि खे इन मां फ़ाइदो रसे थो, सो आउं अदा यूसुफ खे बर्ज़ कंदुसि त थोरो हिन ते वधीक तवजो ॾेई ऐं हिते हिन हॉस्पिटल जा जेके बि मसइला आहिनि उहे हल थियनि त जीअं असांजी आवाम खे असां फ़ाइदो रसाए सघूं। ऐं हक़ीक़त में पहिरियों ई हॉस्पिटल सही नमूने सां न हलंदी हुई, पर बाद में जॾहिं हैंड्स हिनखे टेक ओवर कयो ऐं उन खां पोइ आउं सम्झां थो त तमामु बहितरीनु नमूने सां हीउ सिलसिलो जारी आहे, जंहिंमें असांजे पेशेंट असांजा अवाम ख़िदमत थी रही आहे। पर इन में डॉक्टर साले डेपर साहब उनजी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे, उनजी जेका हिते जी तवजो आहे, हालांकि उनजे वजह सां ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर असांजो मकबूल मेमन साहब उनजी तवजो सां असांजी हॉस्पिटल सुठे नमूने सां रन करे रही आहे। पर साले साहब सां डेपर साहब सां मुंहिंजी कुझु वक़्तु अॻु मुलाक़ात थी हुई, पर उन में कुझु मसइला हैंड्स जे हवाले सां हुया, कुझु मेडिसन जो आहे या कुझु अहिड़े क़िस्म जूं कुझु ॻाल्हियूं हुयूं जेके अदा मूंसां ॻाल्हि कयूं, जेके उन में थोरी तवजो ऐं हैंड्स जो अगरि को नुमाइंदो हिते आहे त आउं उनखे बि केस कंदुसि, बल्कि आउं यूसुफ साहब खे चवंदुसि त उन्हनि सां बि हिकिड़ी मीटिंग अरेंज थिए ताकि जेके सना सना या थोरा घणा जेके मसइला आहिनि, ज़ाहिर आहे जिते एडमिशन थींदी आहे त उते मामला अचनि था, पर जॾहिं असां वेही इन्हनि मामलनि खे खणंदासीं त उहो सुठे नमूने सां असां करे सघंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा हुई त हिते जीअं साले डेपर साहब हिकिड़ी ॻाल्हि कई, हिते असां वटि हिकिड़ो वार्ड हलंदो हो जेको असांजा जेके माण्हू जेके छोकिरा आहिनि जेके हिन वबा में मुब्तला आहिनि, उनजे लाइ मूंखे यादि आहे त एडिशनल IG गुलाम नबी मेमन साहब जी बि इंट्रेस्ट हुई, जॾहिं उहो SSP ते हो त उन वटि उहो वार्ड हलाईंदो हो। पोइ अदा मुर्तज़ा ऐं एडिशनल IG साहब ॿिन्ही जी पाण में ॻाल्हि बि थी हुई ऐं उन में 2-3 दफ़ा हिते सर्वे बि थिया आहिनि त मलीर में को अहिड़ो सेंटर रखिजे जिथे इहो असां वार्ड स्टार्ट करे सघूं ताकि असांजा जेके बि माण्हू इन वबा में मुब्तला आहिनि त उहे असां उन्हनि वबा मां क्लियर करायूं ताकि उहे पंहिंजी सही ज़िंदगी गुज़ारे सघनि। सो उनजे लाइ बि आउं अर्ज़ु कंदुसि अदा यूसुफ खे त थोरो हिन में इंट्रेस्ट वठनि ऐं किथे बि एज़ ए ॻोठाणो असांजे इलाइक़े जे हवाले सां ज़रूरत हूंदी, अदा अबूबकर आहे, आउं आहियां, या असांजा ॿिया जेके बि दोस्त आहिनि हुन सेके आहे या जेके बि आहिनि, असां सभु इंशाअल्लाह साईं सां हर वक़्तु गॾु हूंदासीं, हर मामले में गॾु हूंदासीं। तो अल्लाह कंदो असां सभु गॾिजी तव्हां सां गॾिजी इहो कोशिशि कंदासीं त अल्लाह कंदो बहितरी थिए। महिरबानी।